अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर कयां थी खिचड़ी जी। सिंध में असां खिचड़ी कीअं ठाहींदा आहियूं या असांजे ख़ानदान में जेका खिचड़ी ठहंदी आहे उहा मैं रेसिपी तव्हां सां शेयर कयां थी। आज मैं शेयर कर रही हूँ रेसिपी खिचड़ी की, जो कि हमारी फैमिली में, हमारे घर में, हमारे एरिया में बनती है। ठीक है। सो ही आहे मूंगन जी दाल ऐं चांवर। मूंग की दाल ये हाफ कप लिया है और चावल 1 गिलास, समझ लें कि 1 पाव। ठीक है। और उसमें डाली हमने 2 इलायचियाँ। चावलों को भिगो दिया था, ये 1 घंटे से 1.5 घंटे से भिगोए हुए हैं। तो जब हम इसको भिगोते हैं उसी वक्त हम इसमें 2 इलायचियाँ भी साथ में डाल देते हैं, छोटी इलायची। और अब हम इसमें डालेंगे नमक। ठीक है। ये खिचड़ी घणो करे असां वटि पचंदी आहे बीमारनि जे लाइ, पर असां आम तौर ते भी कॾहिं लाइट खाइणो हुजे कुछ तो असां ज़रूर पचाए खाईंदा आहियूं। आम तौर पे तो मरीज़ों के लिए बनती है ये। इसमें सिर्फ यही होता है, छोटी इलायची और नमक, और तेल मैंने इसमें डाल दिया है जितनी ज़रूरत थी चावलों के हिसाब से। और इसको हम थोड़ा सा नरम बनाते हैं, आम चावलों से थोड़ा सा पानी ज़्यादा डालते हैं। ठीक है। हिनखे असां नरम ठाहींदा आहियूं जी जल्दी हज़म थियण वारी थी वञे। ऐं जेतिरो आम चांवरनि में असां पाणी विझंदा आहियूं उनखां थोरो हिन में वधीक विझंदा आहियूं। सो हीअ खिचड़ी अॼु असां पचायूं था, इन जी मूं सोचियो तव्हां सां रेसिपी शेयर करे छॾिजे। हाणे ही 1.5-2 कलाक भिजण खां पोइ फोटा बि हुन में भिॼाइण वक़्तु विझी छॾियासीं। हाणे मूं हिन में विधो आहे तेल ऐं लूणु असां हिन में चखंदासीं, पोइ पूरो कंदासीं। जे पूरो हूंदो त ठीकु आहे, न त ॿियो विझिबो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन में दाल पियल आहे मुङनि जी, त इहो उभामंदो त जल्दी हारजी वेंदो, ऐं चांवर बि तव्हांखे ख़बर आहे उभामंदा आहिनि त हारबा आहिनि। त इहो ख़्यालु रखिणो आहे त हीअ पाणी हिन मां वही न वञे। ठीकु आहे। सो चावल वैसे ही बॉयल होते वक्त जो है गिर जाते हैं, तो इसमें तो दाल भी शामिल है, तो ये जल्दी बॉयल होगा, इसलिए केयर करनी है कि ये पानी जो है इसका बाहर ना निकले। ये देखो बॉयल थियण लगो, अभी उबल रहा है, तो इसका ढक्कन में उतार रही हूँ। इसको फुल आग पे ही रखा हुआ है, या अगर फुल आग पे भी ये बहने लगे तो आप इसकी आग कम कर दें, लेकिन ढक्कन उतार के इसको यहाँ तब तक उबालेंगे जब तक ये पानी इसका खुश्क हो जाए। ठीक है। सो ये बॉयल तो थे ही टाइम आहे त हिन जो लूण भी चखी छॾिजे, ऐं हिन जो ढक लाइ मां उॿारियां थी त जीअं वहे न। पोइ जंहिं महिल जो पाणी खुश्क थियणु लॻंदो त असां हिनखे दम ते रखंदासीं। हाणे हिन में थोरो पाणी बचियो आहे। ठीकु आहे। सो लूणु मां चखी छॾियो आहे, हिन में पूरो आहे। 2 मिनट मां हिनखे ढक ॾेई पचायां थी। पानी कम रह गया, इसमें नमक चख लिया मैंने, और अभी इसको ढककर इसी आग पे 2 मिनट पका रही हूँ। हाँ, ही पानी ॾिसो हिन में फुड़ आहे, पानी के जो थोड़े थोड़े से बबल्स निकल रहे हैं। ये टाइम होता है जब हम चावलों को दम पे लगाते हैं। तो ये दूसरे चूल्हे पे मैंने ये दम पे लगाने के लिए रख लिया है, ये हीट रिड्यूसर। इसको भी अभी करूँगी शिफ्ट। ठीक है। सो इन ते मां चावरनि खे शिफ्ट कंदमि ऐं 10 मिनट दम ॾींदासीं। सो इनखे कयूं था शिफ्ट। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दस मिनट थी गए हैं। चेक करूँ था चावल। ये जब भी आप कोई भी चावल आप जब दम करें और उनका ढक्कन खोलें तो ये देख लिया करें कि उसमें भाप अगर बहुत ज़्यादा अच्छी बनी हुई है, इसका मतलब है चावलों को अच्छा दम आ गया होगा। ज़बरदस्त चांवर दमजी विया आहिनि। बाहि मां बंदि थी कयां, इन्हनि खे असां उथलायूं था। ठीकु आहे। जॾहिं बि ढक लाहियो देगड़ी जो, ॾिसो जेकर उन मां तमामु सुठी ऐं घणी बाफ़ थी निकिरे त इन जो मतिलबु आहे त ये चांवर जेके आहिनि तयारु आहिनि। सो ये मज़ेदार खिचड़ी असांजी तयारु आहे, जेका कंहिं बीमार खे बि खाराइण थी सघिजे, जल्दी हज़म थियण वारी, लाइट बिल्कुलु। ऐं असां हिनखे खाईंदा आहियूं ईअं आम ॿियनि में बि, त असां हिनखे ॾही सां या टमाटनि जी चटणी या रुखी बि खाइबी आहे, जंहिंखे जीअं दिलि चाहे। सो हीअ मज़ेदार असांजे ख़ानदान में, असांजे तर में, असांजे एरिया में जीअं पचंदी आहे खिचड़ी, उहा मूं ठाही आहे। मूंखे उम्मीद है तो तव्हांखे रेसिपी वणी होंगी, आजमाए ॾिसो, तमाम बेहतरीन है। तो अगर आपको अच्छा लगा हो तो इसको ज़रूर लाइक करें, कमेंट करें, शेयर करें। ठीक है। सो हमेशा चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां, कंहिं सुठी तरकीब सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।